जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त सिंध जे वसीलनि जी मालिकी असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। साईं जीएम साहिब जी सालगिरह ते लखें सिंधी सन में गॾु थी इहो साबित कंदा त सिंधी पाण में मुतहद आहिनि ऐं पंहिंजी धरतीअ जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा। सीनियर सहाफ़ी इमरान तुनियो, फरहान तुनियो ऐं कामरान तुनियो जो नंढे भाउ अदनान अमन तुनियो जे विछोड़े ते ॾुखियाल ख़ानदान सां ग़म में बराबरि जा शरीक आहियूं। जस्कम चेयरमैन वॻड़ल ॻोठ थड़ी हाशिम पहुची कुझु ॾींहं अॻु तेज़ रफ़्तार कोच जे ड्राइवर पारां मोटरसाइकिल खे पुठियां टकर हणण सबबि शहीद थी वियल नौजवान अदनान अमन तुनियो जे वारसनि कामरान तुनियो, उस्ताद अब्दुल्ला तुनियो, असदुल्ला तुनियो, कामरान तुनियो ऐं ॿियनि सां ताज़ियत कई ऐं नौजवान जे वफ़ात ते सणनि गहरे ॾुख जो इज़हार कंदे पोती नौजवान जे दर्जनि जी बुलंदीअ लाइ दुआ पिणु घुरी। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे जस्कम चेयरमैन चयो त सिंधी माण्हू मुतहद थियनि, असां सिंध जा वसीला ऐं वजूद बचाइण लाइ मैदान ते निकिता आहियूं। पीपी सिंध खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जो अवाम सुजाग थिए त जीअं पीपल्स पार्टी जी रस्ते रोक थी सघे। सनान खान कुरैशी चयो त अदनान तुनियो खां हयाती खसींदड़ रोड हादसे जे ज़िम्मेवार ड्राइवर ऐं कोच मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। असीं ॾुखियल ख़ानदान सां गॾु आहियूं। उन खां अॻु जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ॻोठ चौधेरो पहुची कोरी ऐं बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे लाइ सरदार अल्ताफ़ तुनियो वटि आयो। सरदार पारां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे मोट ॾींदे चयो त इहो असांजो भाॻ आहे जो असां वटि शहीद बशीर खान कुरैशी जो पुटु हली आयो आहे। जल्द धुरियुनि सां राब्तो करे कोरियुनि ऐं बिरोहियुनि जो पाण में निबेरो करायो वेंदो। इन मौक़े ते ॾाढो अतर सुमरो, दीदार शाह, मुख़्तियार पंवर, जीएम वॻण, डॉक्टर अमानुल्लाह पंवर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।